बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कंदा आहियूं अवां सभई ठीक हूंदो। अॼु असां हिकु नई क्लास सां हाज़िर आहियूं ऐं हिन क्लास में इर्रेगुलर वर्ब जे मुतलिक़ पढ़ंदासीं ऐं सिखंदासीं त इर्रेगुलर वर्ब छा आहे, इन जी फर्स्ट फॉर्म कहिड़ी हूंदी आहे, सेकेंड फॉर्म कहिड़ी हूंदी आहे, थर्ड फॉर्म कहिड़ी हूंदी आहे ऐं इन जी माना छा आहे। त हिन क्लास में कंप्लीट असां इर्रेगुलर जे हर लफ़्ज़ जी फर्स्ट फॉर्म ॿुधाईंदासीं, सेकेंड फॉर्म ॿुधाईंदासीं, थर्ड फॉर्म ॿुधाईंदासीं ऐं इन सां गॾोगॾु उन जी सिंधी में माना पिणु तव्हांखे ॿुधाईंदासीं। जेकॾहिं तव्हांखे इन जी PDF खपे त असां हेठि डिस्क्रिप्शन में इन जो लिंक ॾेई छॾींदासीं, जंहिं ते क्लिक करे PDF खे डाउनलोड करे सघो था। हिन क्लास खे स्टार्ट कंदा आहियूं, लेकिन इन खां पहिरीं असांजी हिकु रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नया महिमान आहियो त हींअर ई इन पंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करो ऐं साथ ई बेल आइकन जे बटन ते क्लिक करियो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन मिली सघे। जेकॾहिं तव्हां असांखे सपोर्ट करणु चाहियो था त इन सूरत में अव्हां हिन वीडियो खे लाइक करे छॾियो। त स्टार्ट कंदा आहियूं। हाणे अव्हांजे साम्हूं हिकु टेबल ॾिनल आहे जंहिंमें 4 खाना आहिनि। उन्हनि मां जेको पहिरियों खानो आहे इन में लिखियलु आहे इन्फाइनेटिव। इन जो मतिलबु त हिन खाने में जेके बि वर्ब हूंदा इहो असांजी फर्स्ट फॉर्म आहे। ॿिए नंबर ते जेको आहे उन में लिखियलु आहे मीनिंग। इन जो मतिलबु जेके बि फर्स्ट फॉर्म आहिनि, हिन यानी पहिरें खाने में जेके बि वर्ब आहिनि उन्हनि जी हिते माना लिखियलु हूंदी। ऐं जेको टियों खानो आहे इहो असांजो आहे पास्ट टेंस। इन जो मतिलबु त हिन खाने में जेके बि वर्ब हूंदा उहे असांजी सेकेंड फॉर्म हूंदी। ऐं इन खां पोइ लास्ट आहे जंहिंमें लिखियलु आहे पास्ट पार्टिसिपल। इन जो मतिलबु त हीअ असांजी थर्ड फॉर्म आहे। चलो हाणे स्टार्ट कंदा आहियूं। सभ खां पहिरीं जेको असां वटि वर्ब आहे उहो आहे बीट, जंहिंजी माना आहे मारणु। जेका सेकेंड फॉर्म आहे उहा आहे बीट ऐं थर्ड फॉर्म आहे बीटिन। ठीकु इन तरह सां बिकम मतिलबु थियणु, बिकेम बिकम, बिगिन शुरू करणु, बिगेन बिगन, बेंड मतिलबु मोड़णु, बेंट बेंट, बेट मतिलबु शर्त लॻाइणु, बेट बेट, बाइट मतिलबु ॿोली ॾियणु, बिड बिट, बाइट मतिलबु चखणु, बिट बिटिन, बिलाउ मतिलबु ढकणु, बिल्यू ब्लोन, ब्रेक मतिलबु टोड़णु, ब्रोक ब्रोकिन, ब्रिंग मतिलबु आणणु, ब्रॉट ब्रोट, बल्ट माना ठाहिणु, बल्ट बल्ट, बर्न माना साड़णु, ब्रंट बि थी सघे थो, ब्रंट बि थी सघे थो, ब्रंट, बाय माना ख़रीद करणु, बाट बाट, केच माना पकड़णु, काट कास्ट, चूज़ माना चूंडणु, चोज़ चूज़िंग, कम मतिलबु अचणु, कैम कम, कोस्ट माना क़ीमत, कोस्ट कोस्ट, कट माना कटणु, कट कट, डिग माना खोटणु, डग डग, डाइव माना गोताड़ी खाइणु, डव डाइव्ड, डू माना करणु, डिड डन, ड्रा मतिलबु ठाहिणु, ड्रू ड्रॉन, ड्रीम माना ख्वाब ॾिसणु, ड्रीम्ड ड्रीम्ड या वरी ड्रीम्ड थी सघे थो, ड्राइव मतिलबु हलाइणु, ड्रॉव ड्राइविंग, ड्रिंक माना पीअणु, ड्रंक ड्रंक, ईट माना खाइणु, एट ईटिंग, फॉल माना किरी पवणु, फील फेलिन, फील माना महसूस करणु, फील्ड फील्ड, फाइट माना विढ़णु, फाट फाट, फाइंड माना ॻोल्हणु, फाउंड फाउंड, फ्ले माना उॾामणु, फ्लू फ्लॉन, फॉरगेट माना विसारे छॾणु, फॉरगॉट फॉरगॉटिन, फॉरगिव माना मुआफ़ करणु, फॉरगिव फॉरगिविन, फ्रीज़ माना ॼमी वञणु, फ्रोज़ फ्रोज़िन, गेट माना हासिल करणु, गोट गोटिन, गिव माना ॾियणु, गिव गिविन, गो माना वञणु, वेंट गॉन, ग्राव माना वधणु, ग्रीव ग्राउन, हंग माना लटकाइणु,
हंग हंग। हैव माना हुजे, हैड हैड। हेयर माना ॿुधण, हर्ड हर्ड। हाइड माना लिकाइण, हिड हिडिन। हिट माना हणण, हिट हिट। होल्ड माना झलण, हेल्ड हेल्ड। हर्ट माना ॾुखाइण, हर्ट हर्ट। कीप माना रखण, कीप्ड कीप्ड। नो माना ॼाणण, न्यू नोन। ले माना लेटाइण, विछारण, रखण, लाइट लाइट। लीड माना अॻवाणी, लिड लिड। लीव माना छॾण, लेफ्ट लेफ्ट। लेंट माना कर्ज़ ॾियण, लेंट लेंट। लेट माना मसवाड़ ते ॾियण, लेट लेट। लाए माना कूड़ हणण, लय लाइन। लॉस माना विञाइण, लॉस्ट लॉस्ट। मेक माना ठाहिण, मेड मेड। मीन माना माना, मींट मींट। मीट माना मिलण, मेट मेट। पे माना अदा करण, पेड पेड। पुट माना रखण, पुट पुट। रीड माना पढ़ण, रेड रीड। राइड माना सवारी करण, रोड रिडिन। रिंग माना मुंडी, रैंक रंग। राइज माना उभरण, रोज राइजिन। रन माना डोड़ण, रन रन। से माना चवण, सेट सेट। सी माना ॾिसण, सा सीन। सेल माना विकिणण, सोल्ड सोल्ड। सेंट माना मोकिलण, सेंट सेंट। शो माना ॾेखारण, शोड शोन। शट माना बंदि करण, शट शट। सिंग माना ॻाइण, संग संग। सिट माना वेहण, साट सेट। स्लीप माना सुम्हण, स्लेप्ट स्लेप्ट। स्पीक माना ॻाल्हाइण, स्पोक स्पोकन। स्पेंड माना ख़र्च करण, स्पेंट स्पेंट। स्टैंड माना बीहण, स्टूड स्टूड। स्विम माना तरण, स्वम स्विम। टेक माना वठण, टुक टेकिन। टीच माना सेखारण, टाट टाट। टेल माना ॿुधण, टोल्ड टोल्ड। थिंक माना सोचण, थॉट थॉट। थ्रो माना उछलाइण, थ्रू थ्रोन। अंडरस्टैंड माना सम्झण, अंडरस्टूड अंडरस्टूड। वेक माना सुजाग थियण, वॉक वॉक इन। वेयर माना पाइण, वॉर वॉर्न। विन माना खटण, वुन वोन। राइट माना लिखण, रोट रिटिन। दोस्तों ही हुई अॼु वारी असांजी वीडियो। हिन वीडियो में असां इरेग्युलर वर्ब जे मुतलिक़ फर्स्ट फॉर्म, सेकेंड फॉर्म, थर्ड फॉर्म सिखी ऐं इन सां गॾोगॾु उन जी माना पिणु सिखी। जेकॾहिं अव्हांखे इन जी PDF खपे त हेठि डिस्क्रिप्शन में इन जो लिंक ॾेई छॾियो आहे, जंहिं ते क्लिक करे अव्हां इन जी PDF डाउनलोड करे सघो था ऐं असांखे सपोर्ट करण जे लाइ हिन वीडियो खे हींअर ई लाइक करे छॾियो। सिंध बाराजियन सिंधी टोपी अज लक बाराजियन इहा सिंध नदी